टटे गुलाम हैदर में गोठाणन पारां बासर जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। गोठाणन इस्माइल मलाह, जुम्मो मलाह ऐं ज़ाहिद मलाह नेशनल प्रेस क्लब पहुची एहतियात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 4 ॾींहं अॻु ॻोठ जे बासर शख़्स अकबर मलाह असांजे नौजवान खे तशद्दुद करे मर्डरिंग करे छॾियो हो, जंहिंजो केस दाख़िल कराइण बाद बासर मच्छरजी रोड ऐं रस्ता बंदि कराए छॾिया आहिनि। जुमे जे ॾींहुं 9 बजे मुंहिंजो छोकिरो मयूं पाए पाणी पाइण वियो पियो त उते अकबर मलाह जेको सो मुंहिंजे छोकिरे खे ॿी बछ कराए हुनखे धक हयां। पोइ छोकिरो मुंहिंजो किरी पियो। असीं माइट जंहिं महिल आयासीं खणण जे लाइ त जेको सो हुन असां ते फायरिंग कई। उन फायरिंग करे असां ते जेको सो पोइ ॻोठाणा माण्हू आया जिन असांखे छोकिरो खणायो। पोइ उनखे खणी ऐं टटे गुलाम हैदर पहुतुसि। उतां डॉक्टर रेफर करे मूंखे वरी हैदराबाद मोकिलियो। उन्हनि चयो त बासर शख़्स जीअं जंजाल करे छॾियो आहे। पुलिस तोड़े वस वारा बि असांजी दांह ॿुधण लाइ तयार न आहिनि। महिरबानी करियो, इन्हनि खे हिकिड़े पासे करियो ऐं असांखे बचायो। असां जेको मरीज़ थियो थिए सो बि असां ॾांहुं तव्हां जेको घस कोन्हे असीं अचूं। हुन पासां बि वेठा आहिनि, हिन पासां रोड ते लठियूं खणी असां वेठा आहिनि। असां माण्हुनि खे दाऊं ॾिनियूं आहिनि पर असांजी को बि कोन थो ॿुधे। असांखे महिरबानी करे असांजी इहो घस खोलायो वञे ऐं सरज़मीन IG सिंध जे ॾिसे त महिरबानी करे। एहतियात कंदड़ IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP टंडो मोहम्मद खान खे अपील कई त नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।